अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सैयद निसार शाह जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंधी ड्रामनि खे ॾिनी ऐं केतिरा ई सिंध जे बहितरीन हिट ड्रामा ॾिना। कुझु माण्हू हुन ते ग़लति वीडियो ठाहे रहिया आहिनि, हुन जी इज़त खे ख़राबु करे रहिया आहिनि। त हिन वीडियो में तव्हांखे मुकमल हक़ीक़त ॿुधाईंदा त हिन वीडियो में सैयद निसार शाह जी वीडियो कढो को आहे ऐं हिनखे छो माण्हू वरी करे रहिया आहिनि। त हीअ 2-3 साल पुराणो वीडियो आहे। त हिन में सैयद निसार शाह जो कहिड़ो हो, जेको डायरेक्टर ऐं राइटर हिनखे किरदारु ॾींदो उहो ई कंदो। त हिकु अदाकार ते ऐं हिकु बहितरीन सिंध जे सुरीले अदाकार ते ग़लति वीडियो ठाहे चंद व्यूज़ वधाइण लाइ, त हीअ सरासर ग़लति अमल आहे सिंधी यूट्यूबरनि जो। त मां सिंधी यूट्यूबरनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त तव्हां कंहिंजी इज़तदार जी इज़त ख़राबु न कयो ऐं पुराणा तव्हां फ़ोटो सेव करे पुराणनि वीडियोनि जा उन ते व्यूज़ वठण लाइ तव्हां चंद व्यूज़ लाइ कंहिंजी इज़त खे ख़राबु था कयो। इहो ई अॼु जी वीडियो।